गौसपुर में नारायण नाथ की रिपोर्ट मूजिब डेह तोड़े परडेह में रहंदड़ हिंदू बिरादरी अॼु पंहिंजो मज़हबी त्यौहार रक्षाबंधन ऐं पंहिंजे रूहानी पेशवा स्वामी शांति प्रकाश महाराज जो 117 साला जन्म ॾींहुं वरी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाए रही है। गौसपुर शहर के प्रेम प्रकाश मंदिर में रक्षाबंधन ऐं जन्मदिन जूं तकरीबूं अॼु सुबुह खां जारी आहिनि। कशमोर ज़िले के मुख़्तलिफ़ शहरनि कशमोर, कंधकोट, बडाणी, बख्शापुर और करमपुर में हिंदू बिरादरी के अक़ीदतमंदन की आमद जारी है। तकरीब की शुरुआत मंदिर में हिंदू पंचायत तरफा यज्ञ की रस्म से कई, जे बाद इज्तिमाई तौर मुल्क की बका और सलामती तोड़ सिंध की खुशहाली लाइ ख़ुसूसी प्रार्थना पिण कई वई। तकरीब शाम ताईं जारी रहंदी। वाज़िह रहे त रक्षाबंधन के त्यौहार ते हिंदू बिरादरी जूं न्याणियूं पंहिंजे भाइरनि खे हथनि ते राखी ॿधी खांसि पंहिंजे दुख सुख में साथ ॾियण ऐं सदन सलामती ऐं इज़त लाइ हर क़िस्म की कुर्बानी ॾियण जो वचन वठंदियूं आहिनि। इन मौके ते भाइर पंहिंजी भेनरुनि खे ख़र्ची या को तोहफ़ो ॾींदा आहिनि।